बेशक हिन जलसे जो नालो 241 उर्स मुबारक हज़रत मियां हामिदुल्लाह हुज़ूरी ज़रूर आहे। कोई इहो न सम्झे त ही रस्म आहे, ही रिवाज आहे, बुज़ुर्ग जो उर्स आहे, पर हक़ीक़त में ही उहो ई सिलसिलो आहे जेको सिलसिलो मुर्शिद हुज़ूरीअ सॼी ज़िंदगी पंहिंजे रब खे राज़ी कंदे गुज़ारियो। सुभान अल्लाह। त अॼु उन जे विसाल जे ॾींहं ते असां जेको अल्लाह जे रसूल जो ज़िक्र था कयूं त इन जो सवाब जेको आहे या कोशिशि आहे असांजी त इहो असांजो सवाब जेको कुझु थिए थो, जेकियूं नेकियूं गॾु थियनि थियूं, इहो सभु असां पंहिंजे मुर्शिद हामिदुल्लाह हुज़ूरी जे हवाले कयूं त जीअं अञा उन जा दर्जात अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी बारगाह में बुलंद करे। औलिया केरु हूंदा आहिनि, अल्लाह जा वली केरु हूंदा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक में हिकिड़ी दुआ सेखारी आहे असां सभिनी खे। उहा दुआ इहा आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो मुंहिंजा बाना मूंखां दुआ घुरो त मां तव्हांखे सिधी राह ते हलायां। मूंखां दुआ घुरो त मां तव्हांखे सिधी राह ते हलायां। रस्ता त खोड़ आहिनि, सियासतदान जो रस्तो आहे, दुनियादार जो रस्तो आहे, कंहिं दहशतगर्द जो रस्तो आहे, कंहिं इंतहा पसंद जो रस्तो आहे, कंहिं बेईमान जो रस्तो आहे या कंहिं साले जो रस्तो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो मुंहिंजा बाना परेशान न थियो, मां रब तव्हांखे जेका दुआ सेखारिया दुआ इहा आहे त दुआ जॾहिं तव्हां घुरंदो त चवंदो इहदिना सिरातल मुस्तक़ीम। सुभान अल्लाह। असांजा रब असांखे सिधी राह ते हलाए। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा दुआ सेखारनि था त सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, ए मुंहिंजा मौला उन्हनि बाननि जी राह जन बाननि ते तूं महिरबानी कई। सुभान अल्लाह। जन बाननि ते तुंहिंजी महिरबानी थी। बस हाणे इहो जॾहिं असां ॿुधोसीं त जन बाननि ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी महिरबानी थी त असांजे ज़हन में सभ खां पहिरियां जेको चहिरो अचे थो, जेको तसवुर अचे थो, उहो तसवुर आहे अल्लाह जे नबियुनि जो। सुभान अल्लाह। त ख़ल्क़े ख़ुदा में पहिरियों तबको आहे अंबिया जो, त जंहिं ते अल्लाह महिरबानी कई आहे। उन खां बाद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रस्ते ते हलण वारा क़यामत ताईं जेके बि मोमिन ईंदा उन्हनि सभिनी जो रस्तो। सुभान अल्लाह। उन्हनि मोमिननि में आला दर्जे जा जेके मोमिन आहिनि, आला दर्जे जा, उहे बराहे रास्त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके सोहबत याफ़्ता, जेके फैज़ याब आहिनि, जंहिंमें आले रसूल ऐं सहाबा कराम आहिनि। सुभान अल्लाह। आले रसूल ऐं सहाबा कराम पहिरियों जेको तबको आहे जन मदीने वारे साईं खे ॾिठो। अल्लाह जे रसूल जी आल हुज़ूर जा सहाबा सभु सिरात मुस्तक़ीम ते हुया, पर कुझु किरदार अहिड़ा पैदा थिया इस्लाम में, इस्लाम जे नाले ते जन उम्मत खे, जन हुज़ूर जे दीन खे अहिड़ो ज़ख़म हुयो जेको ज़ख़म अॼु ॾींहं ताईं उहो हले थो ऐं उन जा असरात तव्हांजे साम्हूं। उहे सभु उन्हनि जे रस्ते ते हलंदा हलंदा अल्लाह खे यादि कंदा सिरात मुस्तक़ीम ते पंहिंजो उन्हनि रस्तो ठाहियो। सभई साल गुज़री विया। अॼु जेका असां तव्हांजे साम्हूं हर दौर जो नओं फितनो हूंदो आहे, हर दौर जो नओं फितनो हूंदो आहे। अॼु असां तव्हांजे साम्हूं सोशल मीडिया जो दौर आहे, कुझु अहिड़ा मनफ़ी किरदार साम्हूं आया आहिनि जेके अल्लाह जे वलियनि खे ऐं उन्हनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि ऐं उन्हनि जे लाइ इहो चवनि था त हे जेको बि माहौल ख़राबु आहे, दरगाहुनि जो बिदतूं आहिनि, इहो उहो ई न वलीअ जो कमु आहे। अरे बाबा एॾो ज़ुल्म न कयो। हिकिड़ो अल्लाह जो बानो जेको अल्लाह जे रस्ते ते हलंदे 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 पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह जी राह में फ़ना करे छॾे ऐं उन खां बाद उन जी पोयर जेकॾहिं उन जे रस्ते ते हले थी त ठीकु आहे, जेकॾहिं उबते पेर ते हले थी त पोइ उन में इन वलीअ जो कहिड़ो ॾोह, उन वलीअ जो कहिड़ो ॾोह। दादा गंजबख्श अली हजवेरी जी सॼी तबलीग वई, साईं उते हे कम था हलनि, इहो कलंदर हीअं आहे, इहो भिटाई हीअं आहे। इन्हनि जुमलनि सां आम मुस्लमान जे ज़हन में हिकिड़ी सोच पैदा थी थिए, जेको नौजवान तबिको आहे न जो
उन नौजवान तबके जो मर्ज़ वरी इहो आहे त न रिसर्च कंदो, न पढ़ंदो, न बुज़ुर्गनि जी सोबत में वेहंदो, न क़ुरान जी ख़बर अथसि, न हदीस जी ख़बर अथसि। बसि फ़ोन खोली, फ़ोन में यूट्यूब खुली आयो, यूट्यूब ते 50,000 आलिम वेठा आहिनि। उन्हनि 50,000 नामनियात आलिमनि मां जंहिंजी वणेसि वीडियो खोली, उन वीडियो में उन ॻाल्हाइण वारे जो जेको बि ज़हन हूंदो उहो उनजे छोकिरे जे दिमाग़ में हलियो वेंदो। अरे बाबा हिते इहो ज़ुल्म थो हले, पर उन नादान खे इहा ख़बर नाहे त इन्हनि भेटाई सरकार जे शेर मुताबिक़ सारी राति सुबहान जागी जन यादि कयो। उन्हनि जो अब्दुल लतीफ़ चवे मिटे बि लदो मान, करोड़े कन सलाम अचियो अगण उन्हनि जे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं कंहिं बाने सां मोहब्बत कंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं कलंदर शहबाज सां मोहब्बत कंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सां मोहब्बत कंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं गौसुल आज़म दस्तगीर बादशाह सां मोहब्बत कंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं हज़रत क़िबला मियां साईं हामिदुल्लाह हुज़ूरी सां मोहब्बत कंदो आहे, त पोइ छा कंदो आहे? जिब्राईल अलैहिस्सलाम खे अल्लाह से हुकुम ॾींदो आहे। सुभान अल्लाह। गौर सां ॿुधो, जिब्राईल खे हुकुम कंदो आहे त ऐ जिब्राईल, मां हिन बाने सां मोहब्बत थो कयां, मूंखे मुंहिंजो ही बानो पसंदि आहे। मौला हाणे छा कयां? हाणे तूं हिकिड़ो कमु कर, हिन सॼी ज़िंदगी मुंहिंजे करे पंहिंजो नफ़्स मारियो, मुंहिंजे करे पंहिंजूं ख़्वाहिशूं मारियूं, मुंहिंजे करे क़ुर्बानियूं ॾिनियूं, मुंहिंजे करे दुनिया छॾी, मुंहिंजे करे हिर्स हवस छॾियो, मां हिन सां कंदो आहियां मोहब्बत। हाणे तूं जिब्राईल बि हिन सां मोहब्बत कर। सुभान अल्लाह। छा? जिब्राईल मुंहिंजो हुकुम आहे त तूं बि हिन सां मोहब्बत कर। जिब्राईल चवंदो साईं मूंखे कहिड़ी ताक़त जंहिंसां रब मोहब्बत करे ऐं जिब्राईल मोहब्बत न करे? हाज़ुर, मां बि हिन बाने सां मोहब्बत कई, मूंखे बि प्यारो आहे। एतिरे ते बस न आहे, ॿियो हिकिड़ो कमु कर, वञी सभिनी फ़रिश्तनि में आसमाननि में ऐलान कर, वञी इहो ऐलान कर त मां हिन बाने सां मोहब्बत कंदो आहियां। अल्लाह जो तव्हां सभिनी खे हुकुम आहे त तव्हां सभु फ़रिश्ता मुंहिंजे हिन मोमिन, हिन बाने, हिन फ़क़ीर सां मोहब्बत कयो। न ज़ात पुछई, न कबीलो पुछई, न ॻोठ पुछई, न मुल्क पुछई, सिर्फ़ उन बाने जो ख़ुलूस ऐं मोहब्बत ॾिसी एॾो वॾो अल्लाह सां इनाम ॾेई छॾियो उन फ़क़ीर खे। सुभान अल्लाह। तव्हां जेतिरियूं बि हिते ज़ातियूं वेठियूं आहियो न, हर ज़ात में अल्लाह सां फ़क़ीर पैदा करे छॾियो, कंहिंजी बि विरासत न आई आहे। सभु फ़रिश्ता उन फ़क़ीर सां मोहब्बत करणु शुरू कंदा आहिनि। जॾहिं सभु फ़रिश्ता उन सां मोहब्बत करणु शुरू कंदा आहिनि त पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा अल्फाज़ आहिनि, इन खां बाद बि बस न थींदी आहे। जिब्राईल ते बि बस न थी, फ़रिश्तनि ते बि बस न, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पहिरियां ई मोहब्बत कई। उन खां बाद जेका ज़मीन में मख़लूक़ थी रहे, इंसान, जिन, जेका ज़मीन में मख़लूक़ थी रहे, उन मख़लूक़ जी दिलनि में उन बाने जी मक़बूलियत ऐं मोहब्बत अल्लाह से विझी छॾींदो आहे। सुभान अल्लाह। पोइ इन जो असर इहो थींदो आहे त 241 उर्स जॾहिं ईंदो आहे फ़क़ीर जो, त उन फ़क़ीर जे उर्स ते अलाए किथां किथां उनजी मोहब्बत करण वारा, उनखे चाहण वारा उनजे ॾींहं ते पहुची उनजे रोज़े जी ज़ियारत बि कंदा आहिनि ऐं उन ते फातिहा बि पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह। हज़ारे क़बरूं आहिनि तव्हांजे साम्हूं, तव्हां पाण बि ॾिसंदा आहियो, हर ॻोठ में क़ब्रिस्तान आहे। त इहो ॾिसो न, अल्लाह जो करम इते ई ज़ाहिर आहे, हर ॻोठ में क़ब्रिस्तान आहे। पर तव्हांखे अहिड़ी क़बर तमामु घटि नज़र ईंदी जंहिं क़बर ते इहो रंग हुजे। सुभान अल्लाह। इहो छा आहे? इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जो करम आहे त उन बाने पंहिंजो सभु कुझु रब जी राह में क़ुर्बान कयो। हाणे उनजी ज़िंदगी पूरी थी वई, 70 साल, 77, 80 साल। हाणे जेसी ताईं क़यामत आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिनखे उनजी मोट ॾींदो रहंदो। सुभान अल्लाह।
रोज़ अलाए किथां किथां माण्हू अचनि था, असां अखियुनि सां मुशाहिदो कयूं था साईं जी रोज़े ते अची फातिहा था पढ़नि, दुआ था घुरनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां, त इहे अल्लाह जा प्यारा बाना सिरात मुस्तक़ीम ते हलिया। ऐं इन्हनि बाननि जी अल्लाह सां मोहबत हुई ऐं असांजी इन्हनि सां मोहबत आहे, त असां कॾहिं बि इहो पंहिंजे ज़हन में विझिजो नौजवानो जेके नंढा हाणे वॾा था थियो, त असां कॾहिं बि बिदअत ते न आहियूं, असां कॾहिं बि गुमराही ते न आहियूं, असां कॾहिं बि कंहिं ग़लति कम ते न आहियूं, असां गैर इस्लामी कम ते न आहियूं। असांजो जेको ही अमल आहे इहो ख़ालिसतन शरई अमल आहे, ख़ालिसतन शरई अमल आहे। त कंहिं पंहिंजे मोहसिन खे ख़राज तहसीन पेश कजे, कंहिं पंहिंजे मुर्शिद खे सलाम कजे, कंहिं पंहिंजे मुर्शिद जे ॾींहं ते गॾु थिजे, फातिहा पढ़जे, उते सलातो सलाम पढ़जे। छो त इहो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो सचो ग़ुलाम, ऐं जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सचो ग़ुलाम आहे उहो असांजो साईं आहे। छो त असां ताजदार काइनात जे दर जे ग़ुलामनि खे बि सलाम कंदा आहियूं। असांजे इश्क ऐं अदब जी लेवल इहा आहे। त तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त हीउ प्रोग्राम सिर्फ़ु इन जे करे कंदा आहियूं त जीअं कुझु नसीहत कुझु तरबियत जेका असांजे ज़िम्मे आहे तव्हांजे हवाले करे सघूं। तव्हां सभु हुज़ूरी जा मुरीद आहियो ऐं असांजा जेके शहर जा ॿाहिरि आहिनि, महिमान आहिनि, दोस्त आहिनि, उहे बि साईं सां मोहबत कंदा आहिनि। उन्हनि सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त इन्हनि फितरनि खे पंहिंजे ज़हन में रखो, ख़ुदा लाइ थोरो दिमाग़ इस्तेमालु कजो ऐं सोचिजो, ऐं हर क़दम ते मदीने वारे साईं जे चहिरे खे ॾिसिजो त तव्हांखे कॾहिं बि गुमराही जो सामनो न थींदो। ऐं जेके हुज़ूरी जा मुरीद आहियो, मां तव्हांखे हर साल वांगुरु हिन साल बि इहा नसीहत कंदुसि त सफ़ाई सुथराई रखो, नमाज़ जी पाबंदी कयो, तालीम ॾियारियो पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पुटनि खे दीन सां गॾु दुनिया जी, ऐं पंहिंजी नियाणियुनि जी तालीम जो ख़ासि ख़्यालु रखो। उन्हनि खे तालीम ॾियारियो पर उन्हनि जे परदे जो ख़्यालु रखो, उन्हनि जे माहौल जो ख़्यालु रखो, उन्हनि जे उथण वेहण जो, अचण वञण जो ख़्यालु रखो, छो त तव्हां हिन शइ जा ज़िम्मेदार आहियो। ऐं का बि तकलीफ़ कमी कोताही इंतिज़ाम में हिन जे गर्मी जे करे तव्हांखे आई हुजे त उनजी मां तव्हां खां माज़रत थो वठां। तव्हांजो अचणु मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशीअ जो सबबु आहे ऐं तव्हां असांजी राहत आहियो, तव्हां असांजो सुकून आहियो ऐं हीअ सभु कुझु तव्हांजे करे आहे। हीअ सिस्टम तव्हांजे करे आहे, हीअ मदरसो तव्हांजे करे आहे। हुज़ूरी जे मदरसे खे आबाद कयो, पंहिंजनि ॿारनि खे हेॾे मोकिलियो, हिफ़्ज़ जे लाइ मोकिलियो, हिफ़्ज़ खां पोइ दर्स निज़ामी आहे उनजे लाइ मोकिलियो। त इंशाअल्लाह इहो सिलसिलो हलंदो रहंदो। दरगाहूं असल में छा हूंदो आहे त दीनी दरसगाहूं हुयूं अॻे। असल में मुर्शिदी मुरीदी जो जेको सिलसिलो आहे इहो उस्ताद ऐं शागिर्द जो आहे। त हिकिड़ो उस्ताद पंहिंजे शागिर्द खे अल्लाह जी राह ॾेखारे, उनखे दीन सेखारे, क़ुर सेखारे, हदीस सेखारे। बाक़ी जेके दरगाहनि ते बिदअतूं जहिड़ा हलनि था इहे सभु कुझु गैर इस्लामी आहिनि। असांजी दरगाह जो अल्हम्दुलिल्लाह इन शइ सां को बि वास्तो न आहे। मुंहिंजो पंहिंजी ज़ात जेका आहे इन शइ जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे। मां त इहो बि चवंदो आहियां त बाबा जेको तव्हांजो अचणु आहे उहो बि अलाह जे रसूल जे लाइ हुजे असां वटि, जेको असांजो तव्हां ॾे अचणु आहे उहो बि अलाह जे रसूल जे लाइ हुजे। बाक़ी ॿियो को असां तव्हांजो को तालुक़ ई न आहे। असां तव्हांजो रिश्तो बि अलाह जे करे आहे, असां तव्हांजो नाराज़ थियण बि अलाह जे रसूल जे करे आहे। त सभई दीन सां जेके मां ॻाल्हियूं कयूं उन सां वफ़ा कंदो, अलाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे ख़ुशि रखंदो। मां जेको चयो उन ते अमल करण जी अलाह रब्बुल इज़्ज़त तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।